आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफा कोर हेडक्वार्टर कराची मलिक गैरसन जो दौरो पाक फौज सरबराह के सिंधरी सिक्योरिटी बाबत ब्रीफिंग। कराची में अमन कायम करण बाबत रेंजर जी किरदार जी बाखान। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान की मज़बूती लाइ कराची जो अमन अंटर आहे। शहर में हालत मामूल मूजिब रखण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज शरीफ मुल्क के खतरे में विझण चाहे थो, हू मां न त कुछ भी नाहे वारे उसूल ते हली रहियो आहे। मुल्क में संजीदा मसला आहिनि, कंहिं हिक शख्स जी परवाह नाहे त साणप छा थियो। नवाज शरीफ खे कढण न कढण में अवाम जी का दिलचस्पी नाहे। माण्हू मसलन जो हल गुरबत ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो चाहिनि था। नवाज शरीफ हाउस ट्रेडिंग जो उस्ताद आहे, संदसि मुक़ाबलो नथो करे सघिजे। वज़ीर आज़म पंहिंजी एयरलाइन हलाइण लाइ पीआईए खे विकिरो करे रहियो आहे। सेनेट चूंडनि में पंहिंजनि उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ पीटीआई, फंक्शनल लीग ऐं पीएसपी विच में राब्ता। हिक ॿिए जे मौक़िफ़ जी हिमायत बावजूद वोट ॾियण ते इत्तेफ़ाक़ न थी सघियो। आम चूंडूं गॾिजी विहण जो ऐलान। सदरुद्दीन शाह जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी शुरूआत थी आहे। आम चूंडनि में हुकूमती धुर जो बुत किराइण लाइ इतिहाद कयो वेंदो। मिठीअ में वापारी भाइरनि दिलीप ऐं चंद्र जे क़त्ल जे केस जांच मुकमल। वधीक हिक जवाबदार जी गिरफ़्तारी बाबति मुलविस जवाबदार ऐं मददगार कानून जी पकड़ में अची विया। पुलिस खेनि मीडिया आॾो पेश करे छॾियो। पुलिस पार्टी लाइ 10 लाख रुपया इनाम। सोलनवर सियाले आईजी एडी ख्वाजा जे मिठीअ में मक़तूल वापारियुनि जे वारसनि सां मुलाक़ात। मक़तूलनि जे वारसनि सां होली मल्हाई। घरू वज़ीर जो चवणु आहे त वाक़ई बाद केस निंड न आई। केस बहितर अंदाज़ में उकलाइण लाइ देर थी। मक़तूलनि जे ॿारनि जी बि मदद कई वेंदी। पानी कमीशन के सरबराह जस्टिस रिटायर अमीर हानी मुस्लिम तरफा घोटकी, बेहरकी ऐं गुड्डू जा दौरा। बगुआ वाटर सप्लाई स्कीमन ड्रेनेज सिस्टम जो मुआयनो। घोटकी में शुगर मिर्च इंतजामिया तरफा जहरीलो पानी बगुआ में छोड़ करण वारे मामले की जांच की हिदायत। तरफा होली मल्हाई वई। मुख़्तलिफ़ शहरनि जे मंदिरनि में ख़ास पूजा पाठ। सिंध समेत मुल्क लाइ दुआऊं। कराची जे राम स्वामी नारायण दास मंदिर में मुख्य तक़रीब। रंगनि जी बरसात। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ मंदिरनि ऐं पाड़नि में तक़रीबूं। गीतनि ते रक़्स। गोसपुर जे बाबा गरीब दास मंदिर में होली जूं तक़रीबूं पुॼाणी थे पहुतियूं। हिपरे में बि होली जा रंग निकिरी निर्वार थी विया। सिंध असेंबली जा मेंबर बि होली जे रंगनि में रंगिजी विया। गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में पहिरियों भेरो अखियुनि जी पेवंदकारी करे नूर खां महरूम 5 ॼणनि जी ऊंदाही ज़िंदगी में रोशनी जो ॾीओ ॿारियो वियो। पंहिंजे फन ज़रिए मुख़्तलिफ़ एवार्ड माणींदड़ नाले वारो सुगढ़ मुमताज़ न्यासी गले जे कैंसर वॻे बीमारी जे बिस्तरे ते। सकाफ़ती खाते समेत कंहिं बि संदसि सार नाहे थी। संदसि चवणु आहे त इलाज ते सभु कुझु खपाए छॾियो। हाणे वटि पैसो नाहे। 8 ॿारनि जो पेट बि पाले नथो सघे। इलाज करायो वञे। पाकिस्तान सुपर लीग जी मैच में कोयटा ग्लैडिएटर्स तरफा पेशावर ज़ल्मी खे खटण लाइ 142 रन्स जो हदफ़। पेशावर जी बैटिंग जारी।